जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जोधपुर जे चौपासनी हाउसिंग बोर्ड स्थित झूलेलाल महल में 40 ॾींहंनि जो चालीहो महोत्सव ॾाढे ई धूमधाम सां मनायो वञे पियो। इन ई कड़ी में अॼु 17 अगस्त जो चंड जे ॾींहुं सिंधु नामदेव महल जे अंदरि अॼु सामूहिक जनेऊ संस्कार थिया। तंहिंमें 91 ॿारनि जो विधि विधान सां गॾु मंत्रोच्चारण सां गॾु विख्यात पंडितनि जे द्वारा जनेऊ संस्कार थिया। मुख्य संयोजक राम तोलानी ऐं भेण पूनम मोतियानीअ जानकारी ॾींदे हूंदे ॿुधाइनि कि इन में भामाशाह ऐं पंडित इन्हनि जा नाला असांखे ॿुधाई। पंडित संजय शर्मा, कमलेश शर्मा, बाबा अशोक झूलानी, मोहनदास खूबचंदानी, सिंधु नामदेव महल जा संरक्षक लक्ष्मण खेतानी, महेश खेतानी ऐं विधायक सूर्यकांता व्यास, मुरली गंगनानी, भरत आलवानी, गणेश बिजानी सहित समाज जा कई माण्हू मौजूद रहा। तंहिंजे समक्ष 91 ॿारनि खे जनेऊ संस्कार थियो ऐं इन्हनि सभिनी मिली करे सभिनी ॿारनि खे पंहिंजो शुभ आशीर्वाद प्रदान कया आहिनि। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधायूं कि संयोजक संजय रामनानीअ असांखे ॿुधाई कि इन्हनि में जिन भामाशाहनि पंहिंजो विशेष योगदान ॾिनो उन्हनि जा नाला कुझु इन प्रकार आहिनि: किशोर पारवानी, अशोक खानचंदानी, पंकज तोलानी, प्रभु ठाकरानी, पीताम्बर होतो चंदानी, हीरू किशोर कलवानी, निक्की गोपी जनवानी, हरीश गंगवानी, डॉक्टर रेखा मनीष धनकानी जो विशेष सहयोग सां इहो 91 ॿारनि जो जनेऊ संस्कार संपन्न थी सघियो। इन्हनि सभिनि खे भी सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां बहुत बहुत शुभकामनाऊं। ईश्वर करे ही सदाई नेक कार्य समाज हेतु कंदा रहनि। सिंधी समाचार राजस्थान तव्हांखे लगातार पंहिंजे वीडियो माध्यम सां जनेऊ संस्कार जा लगातार वीडियो पुठियां ॾेखारे पियो। तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधायूं कि समाज सेवी जेठानंद जी सां रूबरू मुलाक़ात थी। रेखा धनकानी जी जैन उन्हनि खां ॻाल्हायो ऐं कुझु विशेष जानकारी तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारियूं था। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु सिंधु महल में 16वां पूज्य चालीहा साहिब ने पंहिंजा 16 सामूहिक जनेऊ संस्कार जो हिते पवित्र पावन उत्सव मनायो। अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि चालीहो महोत्सव जेको झूलेलाल महल जोधपुर चौपासनी हाउसिंग बोर्ड में हली रहियो आहे, इन महोत्सव जे अंतर्गत चङियूं गतिविधियूं संचालित थी रहियूं आहिनि। अॼु चंड जे ॾियारे ॾींहुं हिते सिंधु नामदेव महल में 91 बटुकनि जणिया पाता आहिनि। इहे सभु सहयोग असांजी पूज्य चालीहा महोत्सव समिति इहो 16वां असां यज्ञोपवीत संस्कार आहे, जंहिंमें 91 ॿारनि खे उन्हनि जे माइटनि भेनरुनि नानड़नि जे अॻियां जणनि जो हिते महाराज स्वामी आशीर्वाद ॾिनो। इहो हिकु वॾो पर्व आहे। हिकु शादी इंसान भले केतिरी करे सघे थो, लेकिन जणेऊ सिर्फ़ु हिकु बार इंसान खे पाईंदो आहे। ऐं यज्ञ पवित्र जेको थींदो आहे, गायत्री मंत्र जो उच्चारण करे महाराज स्वामी ते यज्ञ जॻाए ऐं सभिनी जे अॻियां आहुतियूं ॾिनियूं। ऐं गॾोगॾु सभिनी जेके सिंधी समाज असांजा प्रमुख बानीगर आयल हुआ, समाज सेवी आयल हुआ, उन्हनि बि सभिनी बटुकनि खे आशीर्वाद ॾिनो ऐं चङा परिवार हिन में ख़ुशि थी करे विया आहिनि कि अहिड़ा उत्सव ज़रूरु थियणा खपनि। हिन उत्सव में विशेष सहयोग त असांजी संस्थाउनि जो त आई आहे, पर पहिरियों बार हिते असां भेण डॉक्टर रेखा मनीष धनकानी जे पारां ख़ासि करे दुशाला जेके थींदा आहिनि, दुपट्टा थींदा आहिनि, सभिनी बटुकनि खे पाराया विया। गॾोगॾु भाउ रामजी तोलानी जे परिवार जे पारां सभिनी बटुकनि खे हिकु सफ़ारी सूट ॾिनो वियो। हरीश गंगवानी परिवार जे पारां सभिनी खे हिकु हॉट एंड कूल पाणी जी बोतल ॾिनी वई। इन जे अलावा गोपी भाई जनवानी सभिनी खे नक़द राशि ॾिनी। प्रभु जी ठारवानी, लक्ष्मण जी खेतानी, अशोक जी पारवानी, जेके भी असांजे हिते पदाधिकारी वेठा हुआ, इन्हनि सभिनी पंहिंजे शुभ हथनि सां सभिनी खे आशीर्वाद ॾिनो। तारीख़ हिन महीने जी 25 अगस्त थींदो
जंहिंमें पूज्य साईं मनीष लाली जेके असां वंशज आहिनि 26 झूलेलाल साईं जा, उहे अची करे सभिनि खे आशीर्वाद ॾींदा ऐं पूज्य चालीहे महोत्सव जो समापन कंदा पलव पाए करे। जय जी। पिछले पिछले जनेऊ में भी एतिरा ही ॿार एतिरा ही हिते सभु एकत्रित थिया हुआ। हा बिल्कुलु, ही जॾहिं बि इहो जॾहिं पहिरियों कार्यक्रम थियो हुन में 5 ॿार हुआ, अॼु 91 ॿार, हिन खां पहिरीं 87 ॿार हुआ, त ॾींहों ॾींहुं वाधारो पियो थिए ॿारनि जो। ऐं वॾी ॻाल्हि कि इहो जेको जनम कार्यक्रम न कि जोधपुर बल्कि राज्य स्तरीय पूरे राजस्थान मां जगह जगह शहरनि मां आया आहिनि ॿार। तमामु इहा हर्ष जी ॻाल्हि आहे कि अहिड़ा प्रोग्राम अॻियां बि थींदा रहे, पंहिंजो समाज जीअं हिकु एकत्रित थींदो रहे, हिकु साथ जुटी करे सभु हिक ॿिए जो हथु वधाए। जय श्री झूलेलाल। जय साईं झूलेलाल। ॾाढी ख़ुशी